आस्क मुफ्ती मुजीब रहमान। साईं मां दुकान हलाईंदो आहियां। मूं वटि काफ़ी नोट गॾु थींदा आहिनि, 10 जा नोट, 20 जा नोट ऐं 50 जा। पोइ काफ़ी कंडिन वारा उहे नोट मूंखां खणंदा आहिनि ऐं 1000 ते मां 100 रुपयो मथे वठंदो आहियां। छा उहो जाइज़ आहे या न? सूद ऐं व्याज। दुकानदार अगरि 10-10 रुपए जा नोट ॿधा करे 100 नोट अगरि कंहिंखे ॾियनि था ऐं उन 10-10 जे नोट ते 1000 ते 100 रुपयो इज़ाफ़ी वठनि था, सूद ऐं व्याज। अरबी में इनखे चइबो आहे रिबा। पोइ अगरि कोई साथी इहा ॻाल्हि करे, साईं 10-10 रुपया नोट असां 1000 नोट ॾियूं था, मां 100 रुपयो न आहियां वठंदो, मां कुल 50 रुपयो वठंदो आहियां, 50 बि सूद आहे। कोई साथी चए साईं मां 20 रुपया मथे वठंदो आहियां, 20 रुपया बि सूद आहे। कोई साथी चए साईं मां 1000 ते सिर्फ़ु 10 रुपया मथे वठंदो आहियां, 10 रुपया बि सूद आहे, 5 रुपया बि सूद आहे, 1 रुपयो मथे वरितो आहे उहो बि सूद आहे। जिन्स मुक़ाबिले जिन्स जे जेकॾहिं अगरि ज़्यादती कई वञे, अरबी में इनखे रिबा चइबो आहे, सवली सिंधी में इनखे सूद ऐं व्याज चइबो आहे। इन खां जेको आहे काफ़ी दुकानदार बचण जी कोशिशि कनि। सही आहे न मरलो या न आहे, या मां ग़लति थो ॻाल्हि कयां? इहो आहे, दुकानदार ईअं ॾींदा आहिनि। अलाह ताला तमामु जेको आहे दुकानदारनि खे सम्झ नसीब अदा फ़रमाए, अहिड़े कारोबार खां बचो। जेकॾहिं अगरि नोट जमा थी विया आहिनि न, 10-10 जो 1000 रुपयो ॾेई करे, 1000 यानी 10-10 जा नोट 100 नोट थींदो, पोइ 1000 थींदो न? हा, 100 नोट ॾेई करे 1000 थी वियो, हुन खां ॿधो जेको आहे 1000 वठो, हे ठीकु आहे। 50 जो 100 नोट ॾिनो, 5000 थिया न? हा, इहो खुलिया ॾेई करे 5000 ॿधा वठो, हे ठीकु आहे। हाणे 5000 ॿधा वठण ते जेकॾहिं 10 रुपया बि मथे वठो, हे सूद थी वियो। इन खां बचण जी कोशिशि कयो। इन तरीक़े में अलाह ताला जो गुस्से ऐं कावड़ में ईंदव। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। निमाज़ी जे अॻियां केतिरे मुफ़ासिलो छॾे करे गुज़री सघूं था? तक़रीबन 4 सिफ़ूं निमाज़ी जे आॾो तव्हां छॾे करे गुज़री सघो था। को नमाज़ी पढ़े थो तक़रीबन 4 सिफ़ूं उहो पोइते आहे। हाणे जेकॾहिं तव्हां हितां गुज़रणु चाहियो था 4 सिफ़ूं छॾे करे, त हे कंहिं हद ताईं ठीकु आहे, उलमा इन जी गुंजाइश कढी आहे। अगरि कोई शख़्स उमिरो करे ऐं इन खां बाद में ठोड़ या कसर न कराए, त छा उनजो उमिरो थी वेंदो या न? उमिरो थी वेंदो, बाक़ी इन जे मथां दम जेको आहे लाज़िम थींदो। छाजे करे? उमिरे जे अंदरि ज़रूरी आहे त तव्हां तवाफ़ कयो, सफ़ा मरवा ते दौड़ लॻायो ऐं 3 नंबर ते हलक या कसर करायो। हे उमिरे जे अंदरि ज़रूरी शयूं आहिनि। पर इहे जेकॾहिं अगरि रहिजी वियूं आहिनि, इन मां का बि हिकिड़ी शइ रहिजी वई, तव्हांजे मथां दम जेको आहे लाज़िम थियो, उमिरो अधूरो थियो, उमिरो अधूरो थियो। त काफ़ी मुस्लमान खां इहा ग़लती थींदी आहे। साईं, वलीमो निकाह खां पहिरियां थी सघे थो या न? न, वलीमो निकाह खां बाद में थींदो। निकाह खां पहिरियां जेकॾहिं अगरि तव्हां कयो आहे, इहो वलीमो न आहे, बल्कि निकाह करे इन खां बाद में वलीमे जी दावा थी सघे थी। ऐं मुस्लमान ज़रूरी कनि हिन ज़माने में, मुस्लमान हिन ज़माने में ज़रूरी कनि। हे शादी हाल जेको बुक कराइनि था न, निकाह खां बाद में वलीमो इंतिहाई ज़रूरी आहे, उहो कयो। छो त हिन टाइम जेके बि मुस्लमान मूंखे नज़र अचनि था न, ग़रीब कोई नज़र नथो अचे। हा, शादी जे मौक़े ते ग़रीब कोई बि न आहे। ग़रीब उन टाइम थी वेंदो जंहिं टाइम जुमे जे ॾींहुं निमाज़ चाहियो आहे ऐं मस्जिद जे लाइ चंदो थिए थो, उन टाइम 10 रुपया कढंदो, बाक़ी ग़रीब मुस्लमान न आहे। साईं, आहे न आहे? मां तव्हांखे ॻाल्हि ॿुधाईंदुमि न, मां चयुमि 2006 में मां ईद निमाज़ पढ़ी हुयमि, पंहिंजे मामे सां गॾु वियुमि। 2006 में मूंखे चङी तरह यादि आहे। उन टाइम ईद निमाज़ में मौलवी साहिबु कंहिं छोकिरनि खे मुक़ररु कयो, ईअं रूमाल फिराइनि पिया, ईअं फिराईंदो। हाणे सही उहो रूमाल असांजे ॾाढो बि गुज़रियो। मां पंहिंजे मामे खे ॾिठुमि त मुंहिंजे मामे 2006 में खीसे मां ईअं नोट कढियो ऐं जंहिंखे मां वाज़े तौर ते ॾिठुमि, ईअं कढी करे उहे 10 रुपए जो नोट जेको उहो चंदे जे अंदरि दाख़िल करे छॾियईं। हलो बाबा, हाणे इहो कहिड़ो टाइम हुयो साईं? इहो हुयो 2006। इन टाइम पेट्रोल जेको आहे 35 रुपए लीटर हुयो तक़रीबन। ऐं हाणे आहे 2026 में पेट्रोल जो लीटर आहे 350 रुपया। 2026 में बि मुस्लमान 10 रुपया खीसे में कढी करे ऐं पेशमाम खे ॾिए थो। यानी वॾी ॻाल्हि इहा आहे त 20 सालनि खां बाद में बि
उन ई रेट में मिलण वारी शइ दुनिया में मौजूदु आहे, उहो मस्जिद जो पेशमाम आहे, मस्जिद जो मोज़िन आहे न साईं। 2006 में बि जेको मौलवियुनि खे 4000 पघार पिया ॾियो, 5000 पिया ॾियो, हाणे वरी कहिड़ो तव्हां असांखे 50000 था ॾियो। हा साईं, ईअं आहे न आहे। बहरहाल कुझु शयूं अहिड़ियूं आहिनि जेके ख़ुदा इंसान जे मथां लाज़िम कयूं आहिनि। मसलन तौरु को दीनदार आहे, को आलिम आहे, को हाफ़िज़ आहे। हाणे ख़ुदा इनखे इहा टेक्निकल ॾिनी आहे त हे बयानु करे, तव्हांखे सम्झाए, वाइज़ो नसीहत करे, ख़ुदा इनखे इहो कमु ॾिनो आहे। वरी मालदारनि खे अलाह ताला जेको माल ॾिनो आहे न, हाणे मालदार जे मथां ज़रूरी आहे, छाजे करे मालदार खे ख़ुदा वरी इल्मु त ॾिनो आहे न। हाणे मालदार खे ॾिनो आहे अलाह ताला माल, हाणे मालदार जे मथां ज़रूरी आहे त पंहिंजे इन माल खे अहले इल्म जे मथां ख़र्चु करी। साईं अहले इल्म जे मथां जेकॾहिं असांजा मुस्लमान माल ख़र्चु न कंदा त को ईसाई मुजीब रहमान खे एड ॾींदो? त ॻाल्हि सम्झो नथा सम्झो? को यहूदी जेको मुजीब रहमान जे खाते में पैसा मोकिलींदो, उहो मूंखे तनख़्वाह ॾींदो। असांखे केरु ॾींदो? असांखे ॾींदा मुस्लमान। ऐं मुस्लमान जंहिं टाइम ताईं सखी रहिया आहिनि, मुस्लमान जंहिं टाइम ताईं सखी रहिया आहिनि, ख़ुदा उनखे ग़ालिब रखियो आहे। त इनशाला सखी थींदासीं न साईं। अॼु मां शाम जो ॾिसंदुमि त केतिरा सखी हुया, ख़बर पवंदी साईं शाम जो। अगरि कोई नाजाइज़ी करे इन खां बाद में क़ुर मजीद खणी अचे, छा क़ुर खे मोटाइणु खपे या न? कोई तव्हांजो पैसो खाई वियो आहे, माण्हू अॼुकल्ह ज़बरदस्त ट्रिक इस्तेमालु था कनि। तव्हांजा 10 लख रुपया खाई विया, पोइ हाणे छा? हाणे बाबा हाणे क़ुर जेको खणी हलो, क़ुर खणी हलो, इहे 10 लख रुपया बख़्शे रहियूं। हाणे क़ुर जेको तव्हां खणी आया आहिनि, इहो ई क़ुर बयानु थो करे अदुल इंसाफ़ क़ाइमु कयो। उनखे चओ क़ुर आयो आहे, ताज़ीम वारी किताब आहे, इनखे मां चुमी ॾेई करे पाण वटि रखंदुमि, पैसा माफ़ु न कंदो माई, पैसा बिल्कुलु माफ़ु न कंदो मां। छाजे करे? इहो क़ुर असांखे हुकुम थो करे त अदुल इंसाफ़ खे क़ाइमु कयो, हिक ॿिए जो माल न खाओ। त मां तोखे पंहिंजो माल थोरी छॾींदुमि। त क़ुर ॾिसो न, इन में माण्हू वरी डिॼंदा आहिनि, यार ईअं न क़ुर खे जेको असां मोटायूं पोइ जेको असां गुनाहगार न मिलंदो गुनाह। क़ुर खे मोटाइणु थोरी आहे, हे क़ुर खे मोटाइणु न आहे, बल्कि हे क़ुर ते अमल करणु आहे। त अगरि ईअं कंदव न, माण्हुनि खे माफ़ु कंदव न, पोइ माण्हू तव्हांजा करोड़ रुपया बि खाई वेंदा, सुभाणे क़ुर खणी ईंदा। हा क़ुर तोड़ी वेंदो त करोड़ माफ़ु कंदो। हे बिल्कुलु ईअं न। जेकॾहिं कोई हे ताज़ीम वारी किताब खणी आयो आहे त साईं मुजीब रहमान 10 लख रुपया तव्हांजा रहियल हुया, मां वटि हाणे पैसा न आहिनि, हिन क़ुर जे सदिके हाणे मूंखे छॾे ॾे। बाबा मुजीब रहमान इहा ॻाल्हि करे थो, हे क़ुर चवे थो एतिदाल खे क़ाइमु कयो, पराओ हक़ न खाओ। तूं त मुंहिंजो हक़ खाधो आहे, तूं छा कयो आहे? तूं मुंहिंजो हक़ खाधो आहे ऐं मां को तोखां चोरी नाहे कई। हाणे जेकॾहिं मां तोखां रक़म वसूल कयां थो, हे क़ुर जे मुताबिक़ मां ठीकु थो कयां। हा एतिरो आहे, जेकॾहिं अगरि मां कुझु छॾणु चाहियां पंहिंजी रज़ा ख़ुशी सां त मां छॾे सघां थो। त बाक़ी माण्हुनि जे अंदरि हे ग़लति तरीक़ो आयो आहे साईं, बसि कंहिंजा पैसा खाओ, कंहिंजो क़तल कयो, कंहिं सां धोखेबाज़ी कयो, कंहिंजी इज़त में हथु विझो, क़ुर खणी करे हलो। अड़े ज़ालिम मुस्लमान, क़ुर इन जे लाइ नाज़िल न आहे थियो। तूं पैसा खाई करे पोइ क़ुर खे जेको आहे खणंदो वठि। क़ुर इन जे लाइ नाज़िल थियो आहे, तव्हां पंहिंजा मामलात, ॾेती लेती, कारोबार हिन क़ुर जे मुताबिक़ कयो। अलाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए। साईं मुंहिंजो मुड़ुसु मूं सां सही नथो हले, रुगो कावड़ करे थो, उनजे लाइ को वज़ीफ़ो? मुड़ुसनि ते कोई बि वज़ीफ़ो न हलंदो आहे। ज़ाल मुड़ुस जे दरमियान, हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाए छॾियां, ज़ाल ऐं मुड़ुस जे दरमियान कावड़ थींदी, ज़ाल मुड़ुस जे दरमियान कावड़ थींदी, ऐं इहा कावड़ को हिकिड़ो मरतबो न थींदी, बार बार थींदी, ऐं बार बार कावड़ थींदी, ऐं बार बार ठही बि वेंदा। यानी अज़ीम रिश्तो, मां हिकिड़ो ॿुधायां न, अज़ीम रिश्तो ज़ाल मुड़ुस जो आहे, जेको तकड़ में कावड़जी बि वेंदो आहे ऐं फौरी तौरु राज़ी बि थी वेंदो आहे। कॾहिं कॾहिं मुड़ुसु जेको कावड़जी वेंदो आहे, कॾहिं कॾहिं मुड़ुसु असां वटि हिते ग़रीब अंदरूनी सिंध में सफ़ा घटि कावड़बा आहिनि। हा असांजे हिन अंदरूनी सिंध में असांजो जेके सिंधी औरतूं आहिनि उहे वॾियूं जल्दबाज़ी आहिनि, उहे अक्सर घणियूं कावड़ी बियूं आहिनि। मुड़ुसु ग़रीब किथे कावड़बो आहे? बिलफ़र्ज़ जेकॾहिं अगरि कोई चवे त साईं 80% मां 20% मुड़ुसु जेको आहे कावड़िजे थो, त इहा कावड़ थींदी रहंदी, वज़ीफ़ो हिते न हलंदो। वज़ीफ़ो हिते तावीज़नि वारो साईं माना आहे न वरी।
कुझु सुवाल रहिजी वियो छा? मैयत खे सोन पराइण कीअं आहे? हे को आहे छा अहिड़ो मसइलो साईं? मैयत खे सोन अच्छा पराए करे पोइ चओ साईं मौलवी साहिबु तूं खणिजांइ। मर्दनि खे त बिल्कुलु मर्द जेकॾहिं अगरि ज़िंदा आहे त बि जेको आहे शरीयत हुनखे सोन पाइण जी इजाज़त न आहे ॾिनी। बाक़ी जेकॾहिं अगरि कंहिं इलाइक़े में औरत खे मरण खां बाद में सोन पराइनि था ग़लति आहे। औरत खे मां सम्झां थो थी सघे थो असांजे सिंध इलाइक़े जे अंदरि किथे मथां इहा रस्म हुजे जो औरत मरी वञे गुसुल खां बाद में उनखे सोन पराइनि। गुसुल ॾियण खां बाद में उहो सोन पराए पोइ वरी उहो ई सोन जेको औरत गुसुल ॾींदी आहे न मैयत खे औरत खे ई उहा वरी पोइ पंहिंजी तरफ़ मथां खणी वेंदी हुजे। मुमकिन आहे इहो असांजे इलाइक़े में थी सघे थो। बहरहाल औरत हुजे या मर्द हुजे मरण खां बाद में उनखे कंहिं क़िस्म जो सोन पराइणु नाजाइज़ हराम आहे। अहिड़ी का बि ज़ीनत न कई वेंदी। साईं मां अक्सर ख़्वाब ॾिसंदो आहियां ऐं हिकु ई ख़्वाब मूंखे बार बार ॾिसण में अचे थो। उनजो मतिलबु छा आहे? कुझु बि न आहे। हिकिड़ो तव्हां ख़्वाब ॾिठो उहो तव्हां उहो ई ख़्वाब रोज़ था ॾिसो, उहो ई ख़्वाब सुभाणे बि ॾिठो, उहो ई ख़्वाब ॿेॾाड़े बि ॾिठो। हे कुझु बि न आहे। हे ॾींहं जो जेको असां सोच वीचार कंदा आहियूं न उहा ई ॻाल्हि राति जो असांजे ख़्वाब में ईंदी आहे। इन ख़्वाब खे चइबो आहे ख़्याली ख़्वाब। इन ख़्वाब खे छा चइबो आहे? ख़्याली ख़्वाब। जेको असां रोज़ ख़्यालु कंदा आहियूं न ॾींहं में घुमंदे फिरंदे त हे ख़्यालु अची वेंदो आहे न, इहो ख़्यालु असांजी राति असां उनखे ख़्वाब में ॾिसंदा आहियूं। मसलन तौरु हिकिड़ो मां नंढो ॻाल्हि कयां, अगरि कंहिं मुस्लमान खे का औरत पसंदि अची वई यानी उहो निकाह करणु चाहे थो, चए थो यार अलाह करे मुंहिंजी फलाणी औरत सां निकाह थी वञे त उहो रोज़ानो ख़्वाब में ॾिसंदो त उन औरत सां मां निकाह थो कयां। छाजे करे? ॾींहं जो रोज़ सोच वीचार करे थो। कोई बंदो चवे थो मां उमिरि ते वञा, अमूमन ख़्वाब में ॾिसंदो त मां हर में बीठो आहियां, मस्जिद नबवी जी तरफ़ वञा थो। यानी जेको असां ॾींहं जो सोचींदा आहियूं न त राति जो उहा ॻाल्हि ख़्वाब में ईंदी आहे। कल्ह खां वठी करे मां थोरी सोच वीचार कयमि। मां हाजी साईं अब्दुल रशीद साहिबु हफ़्तो ॾेढ थी वियो मुलाक़ात न कईसीं। मां यार साईं सां मुलाक़ात थी न आहे। अचानक मां राति जो साईं खे ख़्वाब में ॾिठुमि त छा ॾींहं जो जेको साईं अब्दुल रशीद साहिबु साथी जेको हैरान थी विया आहिनि, साईं वेठो ई न आहे, साईं साम्हूं वेठो आहे। बहरहाल ख़्वाब जी जेकी कैफ़ियत आहे न उहा जेको अमूमन असांखे उहे ख़्वाब ईंदा आहिनि जेके असां ॾींहं जो ज़्यादा सोचींदा आहियूं त राति जो असां उन शइ खे ख़्वाब में ॾिसंदा आहियूं। टेंशन वठण जी ज़रूरत न आहे। साईं बयान खे क्लोज़ आख़िरी हिकिड़ो ऐलान ज़रूरु कंदुमि। साईं मस्जिद में अगरि कंहिं शइ जी ज़रूरत पवे त उहो केरु ॾिए? मस्जिद में अगरि कंहिं शइ जी ज़रूरत पवे त उहो मुजीब रहमान पाण वठे या कोई जमायती वठे? हा साईं जमायती वठे न। छो तव्हांखे ख़बर आहे त पेशमाम खे पघार बि तव्हां ॾींदा आहियो। असांजी मस्जिद जा ॿाहिरां जेके पर्दा आहिनि उहे बिल्कुलु ख़तमु आहिनि। हाणे साथी ॿार नमाज़ नथा पढ़ी सघनि। हाणे इहो केरु करे? ॾिसो पहिरें रमज़ान जे जुमे ते हिकिड़ो मां ऐलान कयुमि, कंहिं बि साथियुनि हुन ते अमल न कयो, कंहिं बि अमल न कयो। मां वॾो दर्द सां बयानु कयुमि। मां चयुमि हाणे बयान खां जीअं जो मां लहंदुमि न मां चयुमि घटि में घटि 1.5 लख रुपया मूंखे जमा थी करे हथ में मिलंदो, असां उहो सेटअप कराए छॾींदासीं। यादि आहे कंहिंखे? पहिरें रमज़ान ते पहिरें जुमे ते हिकिड़ी शइ जो मां ऐलान कयुमि ऐं वॾो बाक़ाइदो उनजे लाइ मां वॾी राति जो स्टडी कई। मां सुभाणे अहिड़ो गम सां साथियुनि खे ॿुधाइणो आहे, पर कंहिं बि साथियुनि खे ध्यानु बि न ॾिनो। असां बि चयोसीं यार ध्यानु न ॾिनो, छॾे ॾियो। मस्जिद जेको आहे मुजीब रहमान जो घर थोरी आहे। मस्जिद जेको आहे मुजीब रहमान जो पंहिंजो घर थोरी आहे। हे मस्जिद अलाह जो घर, अलाह ताला पाणी बंदोबस्तु कंदो। मां ऐलान कयुमि पहिरें जुमे ते, मां चयुमि असांजी मस्जिद में ऊन्हारे में वॾी ज़रूरत पवंदी आहे, असांखे 4 प्लेटियूं वॾियूं जेके आहिनि उनजी ज़रूरत आहे। हाणे इहा प्लेट मुजीब रहमान पंहिंजे घर लाइ न पियो घुरे, मां पंहिंजे घर लाइ घुरां न त पोइ उन में साथी जेकॾहिं हलिया वञनि मूंखे ॾुख बि न थींदो। हे कंहिंजे लाइ घुरूं पिया? हे अलाह जे घर लाइ घुरूं पिया। सिर्फ़ु हिकिड़ो ई बंदो जेको हिन पासे वेठो हुयो उन हिकिड़ो 1000 रुपयो ॾिनो बसि। ऐं प्लेट मां ॿुधाईंदुमि त इहा हिकिड़ी प्लेट घटि में घटि 20,000 रुपए जी आहे। घणे जी आहे साईं? हाणे हे जेके तव्हां सभु मुस्लमान वेठा आहियो, हाणे तव्हां न ॾींदो त मां कंहिंखां घुरां? कयूं को डोनाल्ड ट्रंप ॾे काल, हा साईं उनखे चऊं असांखे वठी ॾे। हे केरु ॾींदो? हे मुस्लमान ॾींदा। हे मुस्लमान ई ॾींदा न, ॿियो केरु ॾींदो? हाणे कंहिं बि साथियुनि ते अमल न कयो। मां 4 असांखे प्लेटियूं 500 वाट जूं ज़रूरत आहिनि, जेको असां मथे प्लाट हणण जी कोशिशि कंदासीं ऐं बिजली ज़बरदस्त हलंदी, मोटर हलंदो, पाणी हलंदो, वज़ू बहितर तरीक़े सां करे सघंदासीं, नमाज़ जेको सुकून सां पढ़ी सघंदासीं,
पर कंहिं बि साथी हुन ते अमल न कयो। हाणे मां चयुमि उहो त ठीकु आहे वियो, भले उहो साथी कोई न वठी ॾिए। मुजीब रहमान गुनाहगार हाणे न थींदो, छाजे करे मुजीब रहमान क़यामत ते इहा ॻाल्हि कंदो, या अल्लाह मां ॿुधाए छॾियो हाणे मुस्लमाननि ते अमल कनि या न कनि। हाणे हिकिड़ी ॿी शइ जो मां ऐलान करणु चाहियां पियो, हे असांजी मस्जिद जा पर्दा ॾिसो, साथी बीठा आहिनि हिते छाजे कनि, थोरो पोइ साईं ॾिसो, ख़बर अथव साथी विरांडे में छो बीठा आहिनि? हे विरांडे में इन जे करे ॿार बीठा आहिनि त ॿार साईं उस आहे, फ़र्श तेज़ आहे न गरम साईं, थोरो गरम आहे घणो, बाक़ाइदे घणो गरम आहे। हाणे साईं इहा रक़म केरु जेको इस्तेमालु करे? मुजीब रहमान खे क्लियर ॻाल्हि ॿुधायां पियो, क्लियर बाक़ाइदे मुजीब रहमान खे महीने में हिन मस्जिद खां 10 खां 11,000 मिलंदा आहिनि, ऐं मुंहिंजे मोहम्मद पुट जो 15,000 खां मथे ख़र्चु हूंदो आहे। यानी जेकी मूंखे तनख़्वाह हितां मस्जिद खां साथी कुझु थोरो घणो ॾियनि था न, यानी इहो त ॿुधो ई न। मुजीब रहमान जो पंहिंजो सिर्फ़ु ख़र्चु न, जेको मुंहिंजो नंढो पुटु आहे न, स्कूल जी उनजी थोरी घणी फीस, किताबनि जी थोरी घणी ख़र्ची, 15,000 सिर्फ़ु उन जा ओॾे लाइ वेंदा आहिनि। हाणे मां त इनखे मैनेजमेंट करे ई नथो सघां। हाणे इहे असां घटि में घटि 4 पर्दा लॻल आहिनि, असांजो त 2 पर्दा जेको असां लॻल आहियूं, 2 पर्दा। त इन लाइ इनशा कहिड़ा कहिड़ा साथी तावन कंदा? हाणे कोई चवंदो साईं मां त जेको आहे 5,000 नथो ॾेई सघां, मां 10,000 नथो ॾेई सघां, मां त जेको आहे 20,000 नथो ॾेई सघां। काफ़ी साथी आहिनि वुसत वारा हिते असां वटि आहिनि। असां त चऊं था मुजीब रहमान खे 1 रुपयो बि हथ में न ॾियो, मूंखे 1 रुपयो बि हथ में न ॾियो, मोज़न साहिब खे टको बि हथ में न ॾियो, वञी करे बसि शाम जो चयो साईं असां पाण इहो कमु कराए छॾींदासीं, असां पाण कमु कराईंदासीं। मां चवां थो ख़ुदा अल्लाह असां मुस्लमाननि खे एतिरी हिमत ॾे जो पेशमाम खे चंदो बिल्कुलु न ॾियनि, उहे चवनि साईं असां इहो कमु पाण था करायूं, इहो बिजली जो निज़ाम असां पाण कराईंदा। छाजे करे असां मुस्लमान आहियूं, असांजी ज़िमेदारी साईं आहे न आहे। हे जेको कुझु मां 10 मिंट ॻाल्हायो इहो ठीकु ॻाल्हायो न ॻाल्हायो आहे, हे असांजी ज़िमेदारी आहे। ऐं इन में जेकी बि असां रक़म इस्तेमालु कंदासीं, अल्लाह जो कसम खणी करे ॻाल्हि कयां पियो, इहा रक़म सजाई आहे, इहा रक़म अजई न आहे, जेकी रक़म हिते लॻे। पोइ कोई साथी जेकॾहिं पंहिंजे एतबार सां वॾो तावन करणु चाहे त उहो बिल्कुलु करे सघे थो। जेकॾहिं अहिड़ो तावन कोई बि नथो करे सघे त मोज़न साहिब सां करे सघो था तावन। नमाज़ खां बाद में जेकॾहिं कोई मोज़न साहिब सां पाण तावन करे, असर नमाज़ ते तावन करे, मग़रिब ते करे, छंछर जे ॾींहुं करे, आचर जे ॾींहुं करे, हा साईं ईंदड़ जुमे ताईं करे, कोई बि टेंशन न आहे। अल्लाह ताला अमल करण जी तौफ़ीक़ अता फ़रमाए।